नाज़रीन, एक पासे मक़तूल सद्दाम लाशारी जे वारसनि ऐं शहरीन पारां पुलिस मुक़ाबले खे जड़तू करार ॾींदे वाक़िए जी अदालती जांच जो मुतालबो कयो आहे त ॿिए पासे जैकबाबाद पुलिस मुबैना मुक़ाबले में मारिजी वियल ठुलवासी नौजवान सद्दाम लाशारी जो क्रिमिनल रिकॉर्ड जारी करे छॾियो आहे। पुलिस पारां नौजवान सद्दाम लाशारी ते वाक़िए खां अॻु 10 केस दाख़िल हुजण जी दावा कई आहे। पुलिस मूजिब सद्दाम लाशारी ख़िलाफ़ फुर, जुआ, मंशियात ऐं ड्यूटी अटका जा केस दाख़िल थियल आहिनि। रिपोर्ट मूजिब सद्दाम लाशारी ख़िलाफ़ 3 केस फाशी जा अॾा हलाईंदड़ औरतुनि पारां दाख़िल कराया हुआ। ज़रिए जी चुनाव ते पाड़े में फाशी जा अॾा बंदि कराइण ते सद्दाम लाशारी ख़िलाफ़ औरतुनि केस दाख़िल कराया हुआ। पुलिस पारां जारी कयल रिपोर्ट मूजिब वाक़िए खां अॻु सद्दाम लाशारी ख़िलाफ़ हुर जो केस ठुल थाणे ते ग़ुलाम यासीन वरुड़ जी फ़रियाद ते दाख़िल कयो पियो ऐं पुलिस मुक़ाबले जो केस आबाद थाणे ते दाख़िल कयो पियो।